जी दोस्तों, ये असां अची आया आहियूं, हे सदाम राजपुरा असां आया आहियूं जेको आहे सो हिते मुनियाबाद कक्कड़ हिकिड़ो स्टेज जो प्रोग्राम आहे, थिएटर आहे। ऐं हीअ आहे असांजो सोराब सूमरो। जी सोराब वेठा हूं बाक़ायदा रेस वॾेरा लॻा। ऐं हीअ साजिदा सोलंकी छा करे आई आहे? साजिदा सोलंकी अॼु बाक़ायदा इहे तवा टंगी आई आहे। हे ॿारनि जा तवा आहिनि जेके ॿार नंढा न पाणी पचाईंदा आहिनि। हाँ साजिदा हिनखे असल में उजागर हूंदा आहिनि न घणा, हिनजे करे अखियूं ॻाढ़ियूं हूंदियूं आहिनि, अखियूं लिकाए ईंदी आहे। ऐं हे असां सॼी टीम जेकी आहियूं हिते पहुता आहियूं तक़रीबन कक्कड़ दादू ऐं स्टेज थिएटर आहे करण जे लाइ। ऐं असांजो तमामु सुठो कॉमेडियन सोराब सूमरो, सॼी संगत जी महिरबानी, थैंक यू कुर्ब। हा, ईअं डेली जो वीडियो तव्हां ॾिसंदा आहियो। हा सदाम वाह 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 वाह, ज़बरदस्त साईं, ॾाढी ख़ुशी थी महसूस थिए। ऐं ॿिनि टिनि ॾींहंनि खां असां गॾु आहियूं। कल्ह लाड़काणे में प्रोग्राम कयो, अॼु हिते दादू जी साइड आहियूं ऐं ॾाढो मज़ो थो पियो अचे, काफ़ी सुठा माण्हू पिया मिलनि ऐं अॻिते भलाई थींदी। भलाई ॾाढा सुठा आर्टिस्ट माशाल्लाह, थिएटर आज़ाद थिएट्रिकल ग्रुप जे तरफ़ां ई आया आहिनि दोस्त सभई। असां बि हिननि सां गॾु आहियूं टीम में, वॾो मज़ो अचे पियो। ॻोठ वञूं पिया, यूनिसेफ जे ताउन सां, सरसो जे सपोर्ट सां हिकिड़े प्रोग्राम थियनि था। हाँ जी, सो बसि इंशाल्लाह तक़रीबन अनकरीब जेको आहे सो असां हिकिड़ो थिएटर पेश कंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी, वरी कंहिं ॿी लाइक़ सां गॾु हूंदा इंशाल्लाह। महिरबानी, थैंक यू कुर्ब।